नवाज़ न्यूज़ में भली कार ऐं संझा से धरला से हेडलाइंस चैलेंज के कबूल न करण कमज़ोरी जी निशानी है। मुल्क के करप्ट सियासतदाननि मां छुटकारो ॾियारण लाइ सियासत में आयसि। अफ़गानिस्तान की तारीख़ ॼाणूं था। हमेशा चयो त फ़ौज मसले जो हल न है। अमेरिकन अफ़गानिस्तान की तारीख़ पढ़ी न है। वज़ीर आज़म इमरान खान जो चीनी टीवी के इंटरव्यू चयाई पार्टी जो मंशूर कानून की हुक्मरानी फ़िलाई रियासत कायम करना है। मुल्क में कोरोना वायरस के 47 मरीज़ फौतन जो अंग 29,648 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,914 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,74,075 थी वियो। कोरोना वायरस की हाकारी शरह 1.7% रही। कराची जिले के गुलशन हदीद मोड़ पर ट्रक कल्टी, 2 मजदूर फौत, 1 ॼणो ज़ख्मी। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश ऐं ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल कयो। कराची के इलाइक़े बल्दिया कॉलोनी में फुर दौरान मुज़ाहिमत 1 ॼणो क़त्ल। लियाकत अब्बास सरजानी न्यू कराची कोरंगी में फायरिंग, 3 ॼणा ज़ख्मी। गुलाम लावे जो गोठो भायो जत जा रहवासी, 3 मजदूर ट्रक तां किरी फौत। फौतन में मौला बख्श जत ऐं गफूर जत समेत 3 ॼणा शामिल। सरहद मां 1 महीनो अॻु अगवा थियल माल जो वापारी गुलज़ार वासू कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब। मुखी जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। खैरपुर मां 15 ॾींहं अॻु अगवा थियल पोहित शिकारपुर जे कचे मां बाज़ियाब। चयो वियो आहे फलाणी स्टूडेंट जेका हुआ सा ख़ुदकुशी कई, फलाणी स्टूडेंट ज़हर खाधो, ईअं न आहे हूंदो, असांखे मारियो वेंदो आहे, असां ख़ुदकुशी न आहियूं कंदा, सॼी कमेटी मिली करे असांखे मारींदी आहे। मुंहिंजो मुतालबो आहे बिलावल भुट्टो, आसिफ अली ज़रदारी खां मुंहिंजो मुतालबो आहे, चीफ जस्टिस खां मुंहिंजो मुतालबो आहे, मुराद अली शाह खां। मूंखे इंसाफ़ न मिलियो त पोइ शायदि कॾहिं बि कंहिंखे इंसाफ़ न मिलंदो। नवाबशाह में मेडिकल पीपल्स यूनिवर्सिटी शागिर्दियाणी के मुबैना तौर कत्ल करने की कोशिश वारे मामले जो SSP अमीर सऊद मक्सी नोटिस वरतो। DSP सिटी की सरबराही में टीम कायम। टीम में DSP सिटी, SHO वुमेन थाणो इंचार्ज वुमेन कंप्लेंट ऐं IT इंचार्ज टीम में शामिल। SSP की टीम के फौरी तौर पर शुरुआती रिपोर्ट पेश करने की हिदायत। सेठार जाबे जो गोठ खैर मोहम्मद जतोई में हथियारबंदी फायरिंग में औरत कत्ल। पुलिस लाश के पोस्टमार्टम लाइ ठरी मीरवा अस्पताल मुंतकिल कयो।